इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहिर रुसुल अफ़इन मात औ क़ुतिल इंक़लबतुम अला अक़ाबिकुम वमन यन्क़लिब अला अक़िबैहि फलन यज़ुर्रल्लाह शैआ वसयजज़िल्लाहु शाकिरीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। हर किस्म जी हमद सना वॾाई वाखाण तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ बेहिसाब बेशुमार दुरूद सलाम हुजन आखिरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन प्यारे मिठड़े मोहम्मद करीम
कॾहिं खां हली रही आहे, कॾहिं खां इन जो आगाज़ थियो, हिन दुनिया खे केतिरो अरसो गुज़री चुको आहे, ही दुनिया अञा केसी ताईं हलंदी। यकीनन इन जे बारे में हतमी इल्म या मुक़रर वक़्त जे बारे में कंहिं बि रीत का यकीनी ॻाल्हि न पिया करे सघूं, पर थोरो आऊं अवी सोचूं त असीं हिन दुनिया में कुझु अरसे जे लाइ आया आहियूं। उहे कुझु साल जेके पाण गुज़ारे चुकासीं, पाण को 30 साल जो आहे हींअर, को 25 साल जो आहे, को 20 साल जो आहे, को 50 साल जो आहे, को 60 साल जो आहे। एतिरी पाण खे ॼाण ज़रूरु आहे त जंहिंखे जेका उमिरि मिली चुकी, बाक़ी केतिरी उमिरि रहियल आहे, बाक़ी केतिरो अरसो रहंदासीं हिते। कंहिं बि माण्हू वटि पंहिंजे पाण जे बारे में का हतमी तारीख़ या हतमी अरसो यकीनन अंदाज़ो बि कोन था लॻाए सघूं, तसवर बि कोन था लॻाए सघूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर। ऐं इंसानो, छा तव्हांखे एतिरी ॼमार, एतिरो अरसो, एतिरी उमिरि न ॾिनीसीं जंहिंमें इस्लाह करण वारो पंहिंजी इस्लाह करे वठे, रब खे रिझाइण वारो रब खे रिझाए वठे, पंहिंजे अमलनि जो जाइज़ो वठी वठे। हिन धरती ते हमेशगी वारी ज़िंदगी, हमेशा हमेशा दुनिया जेसी ताईं क़ाइम हुजे, एसी ताईं कंहिं हस्ती खे, कंहिं शख्सियत खे, कंहिं मखलूक खे अल्लाह रब्बुल आलमीन उन जे हवाले सां को फ़ैसिलो कोन कयो आहे। पर आऊं अवी थोरो सोचूं, अॼु जी मुख़्तसिर इन महफ़िल में सिर्फ़ हिकिड़े उनवान मां चंद इशारा पेश कंदासीं। कंहिंजो विछोड़ो को ख़ुशी में थिए थो, को ॾुख में थिए थो, को हादसाती तौर ते दुनिया मां वञे थो, को सफ़र जी हालत में वञे थो, को नौजवानी जी हालत में वञे थो, को नंढपिण ऐं ॿारोतण जी हालत में वञे थो, को पीर सन उमिरि रसीदा ऐं बुज़ुर्ग कैफ़ियत में हलियो थो वञे, का औरत आहे, को मर्द आहे, को परदेस में हलियो वियो। रब्बुल आलमीन हिकिड़ो मुक़रर वक़्तु रखियो, हिकिड़ी मुक़रर जाइ रखी, आऊं अवी उन जाइ ते यकीनन पहुचंदासीं। सबब पाणे थींदा, बहाना पाणे थींदा, रस्ता पाणे पैदा थींदा, ज़रिया पाण पैदा थींदा। वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। जेकॾहिं वक़्तु मुक़रर अची वियो आहे, हाणे कंहिंखे डर मोहलत कोन ॾिबी, हाणे इहा डर ऐं मोहलत कोन मिलंदी त बच्चा नंढड़ा अथसि, वॾा थी वठनि, इहा डर कोन ॾिबी। मस्जिद में आहे, घर पहुची वञे, इहा मोहलत कोन मिलंदी। जो वक़्तु रांदि रूंद में आहे, घर पहुची वठे, वसियत करे वठे, प्लानिंगूं करे वठे, मनसूबा ठाहे वठे, ठहियल मनसूबनि खे पाए तकमील ते पहुचाए वठे। वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। वक़्तु पहुची वियो, जॻह तय आहे, उमिरि तय आहे, सभु पाणे रब्बुल आलमीन सभु पैदा कंदो। पर अॼु जी महफ़िल में आऊं अवी पंहिंजे जान खां बि वधीक जेको प्यारो हुजे, यानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको नबियनि जो बि सरदार आहे, आख़िरी नबी आहे, क़यामत ताईं नुबुवत रिसालत उन जी हलंदी। अल्लाह खे मख़लूक मंझां अहिड़ो प्यारो न पहिरीं हुयो, अल्लाह खे मख़लूक मंझां अहिड़ो प्यारो न हींअर आहे, अल्लाह खे मख़लूक मंझां अहिड़ो प्यारो न क़यामत जे ॾियारे हूंदो, अल्लाह खे मख़लूक मंझां अहिड़ो प्यारो न जन्नत में हूंदो। मोहम्मद मुस्तफ़ा जो शान, उनजो मक़ाम, उनजो एहतराम, उनजी अज़मत पैगंबरनि में बि आला आहे, आख़िरी नबी आहे। रब साईं तो फरमाए, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजु उम्महातुहुम। मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा सम पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो हुजे। मोहबतूं कयो था, तोड़ियो था, तकियो था, के जायज़ मोहबतूं, के नाजायज़ मोहबतूं, के तहरीरी मोहबतूं, के तकरीरी मोहबतूं, के माली मोहबतूं, के सियासी मोहबतूं, के समाजी मोहबतूं, के तैलीमी मोहबतूं, के शोहरतनि जूं मोहबतूं, के दौलतनि जूं मोहबतूं,
पर याद रखो सभई मोहब्बतूं हिकिड़े पासे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जे ज़रे बराबर भी कोन थियूं थी सघनि। इहे मोहब्बतूं याद रखो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मोमिन आहियो, ईमान वारा आहियो, तव्हांखे मोहम्मद मुस्तफ़ा सम अवां जी जान खां बि वधीक प्यारो हुजे। उन महबूब जा तज़किरा कंदासीं, उन जे विछोड़े जा उहे ॾींहं ज़िक्र कंदासीं। अलविदाई वसियतूं छा हुयूं, अलविदाई पारतूं छा हुयूं, बचड़नि सां कचहरियूं कहिड़ियूं हुयूं, घर वारनि सां कचहरियूं कहिड़ियूं हुयूं, पंजनि प्यारनि सां कचहरियूं कहिड़ियूं हुयूं, सफ़र कहिड़ा रहिया, ॾींहं कहिड़ा रहिया, रातियूं कहिड़ियूं रहियूं, ज़िंदगियूं असां जूं गुज़रियूं, विछोड़ा ॿुधंदा ॾिसंदा रहिया। चंद इशारा था ज़िक्र कंदा हलूं, अक़ीदनि जी बि इस्लाह कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन बेपरवाह आहे। अल्लाह जी सिफ़त अल हय्यु आहे, अल्लाह जी सिफ़त अल क़य्यूम आहे। आयतुल कुर्सी जो आगाज़ थिए थो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाह खां सवा को माबूद कोन्हे, उहो अल्लाह आहे जेको हमेशा खां आहे, कायम दायम उहो अल्लाह रब्बुल आलमीन आहे। उन अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबर सगोरा मोकिलिया, पैगंबर मासूम अनिल ख़ता, जिस्मानी तौर ते पाकीज़ा, रूहानी तौर ते पाकीज़ा, माली तौर ते पाकीज़ा, माशी तौर ते पाकीज़ा, मुआशरती तौर ते पाकीज़ा। पैगंबर जे इशारो करे त शरीयत थी वञे, पैगंबर जे ख़ामोश थिए त शरीयत थी वञे, पैगंबर आराम करे तॾहिं बि ज़मानत अल्लाह जे तरफ़ां, पैगंबर जेकॾहिं निंड जी हालत में आहे उन निंड जी ज़मानत बि अल्लाह जे तरफ़ां, पैगंबर जेकॾहिं निंड में ख़्वाब ॾिसे उहो ख़्वाब शरीयत बणिजी वञे, उहो ख़्वाब हुजत बणिजी वञे। मुंहिंजो अव्हांजो पैगंबर, पैगंबरनि जो सरदार, आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सम रब्बुल आलमीन उन जे विछोड़े जा तज़किरा बि क़ुरान मजीद में कया। पैगंबरनि जे लाइ क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन विछोड़े जे हवाले सां, वफ़ात जे हवाले सां, इंतकाल जे हवाले सां किथे लफ़्ज़ मौत जो ज़िक्र कयो, किथे लफ़्ज़ अमात जो ज़िक्र कयो, किथे तवफ़नी जो लफ़्ज़ ज़िक्र कयो। मिसाल जे तौर ते क़ुरान मजीद में सूरतुल बकरा में याकूब अलैहिस्सलाम जो तज़किरो थियो। रब्बुल आलमीन फरमायो अम कुंतुम शुहदा इज़ हज़र याकूबल मौत, भला तव्हां उन वक़्तु मौजूद हुयो। अल्लाह वाक़ियो पियो ज़िक्र करे त याकूब अलैहिस्सलाम जे विछोड़े जो टाइम अची वियो, वफ़ात जो टाइम अची वियो। इहो अल्लाह रब्बुल आलमीन उज़ैर अलैहिस्सलाम सां मनसूब हिकिड़ो वाक़ियो जेको बि सूरतुल बकरा जे अंदरि आहे। औ कल्लज़ी मर्र अला क़रियतियूं वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा फ़अमातहुल्लाहु मिअत आमिन। रब्बुल आलमीन फरमायो उन बाने जो वाक़ियो जेको डठल वीरान उजड़ियल ऐं गैर आबाद उन इलाइक़े मां ॻोठ मां वियो पिए। हाणे उते आबादी कोन्हे, माण्हू कोन्हे, माज़ी जो को किस्सो आहे। हाणे उते गौर फ़िक्र करे थो, गौर फ़िक्र बा मक़सद क़िस्म जो आहे। अल्लाह साईं वरी इन्हनि खे कीअं जीआरींदो, रब थो फरमाए मौजज़ाना तौर ते। वाक़ियो सूरतुल बकरा जो आहे फ़अमातहुल्लाहु मिअत आमिन, 100 साल जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे मौत ॾेई छॾी आहे। वाक़ियो इन हवाले सां क़ुरान मजीद में ज़िक्र थिए। हिकिड़ो ॿियो पैगंबर जो वाक़ियो ईसा अलैहिस्सलाम ॼमंदे पहिरें ॾींहुं अल्लाह ॻाल्हाए मौजूदो आहे। अल्लाह सबब जो मोहताज कोन्हे, अल्लाह वक़्त जो मोहताज कोन्हे, अल्लाह ज़रिए जो मोहताज कोन्हे, अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं ताक़त ऐं कुवत जे हवाले सां मोहताज ऐं मजबूर कोन्हे। ईसा अलैहिस्सलाम खे पहिरीं ॾींहुं ॻाल्हाए सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। मां ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे तरफ़ां मुंहिंजे मथां सलामती आहे। जंहिं ॾींहुं मां पैदा थियो आहियां, जंहिं ॾींहुं मां दुनिया मां वेंदुसि हलियो ऐं जंहिं ॾिहाड़े क़यामत जे उथारियो वेंदुसि। इहे ई लफ़्ज़ अल्लाह रब्बुल आलमीन इन ई क़ुरान मजीद जे अंदरि हिकिड़े ॿिए पैगंबर जे तज़किरे में कया। यहया अलैहिस्सलाम रब थो फरमाए व सलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूतु व यौम युबअसु हय्या। इन ई माना में अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरा कया। वरी आऊं अवी इन क़ुरान मजीद जो मुतालो कयूं था। अल्लाह रब्बुल आलमीन सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो ज़िक्र कयो। क़ुरान मजीद जो वाक़ियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हुकूमत अहिड़ी ॾिनी, हू दुआऊं बि घुरंदो हो। उहे दुआऊं बि क़ुरान मजीद जे अंदरि रब्बे हबली मुल्कन ला यंबगी लिअहदिन मिन बादी, परवरदिगार अहिड़ी हुकूमत अता फरमा कायनात में कंहिंखे न मिली हुजे। उन सुलेमान अलैहिस्सलाम खे हुकूमत छा मिली जो हवा ताबे कई वई, एतिरे ताईं जो जानवर ताबे कया विया, पखी ताबे कया विया। फरमाए उल्लिमना मंतिक़त तैर। दाऊद अलैहिस्सलाम सुलेमान अलैहिस्सलाम चवंदा असां पीउ पुट ॿई पैगंबर, हुकूमतूं बि अल्लाह ॾिनियूं, असांखे पखियुनि जूं ॿोलियूं बि अल्लाह रब्बुल आलमीन सेखारियूं। वाक़िया क़ुरान मजीद में
सूरह नंबल यानी कीवलन जे हवाले सां वाक़ियो हुदुद पखी जो बि। हाणे बैतुल मक़दिस मस्जिद अक्सा इन जो तमीराती कम थिए पियो। सुलेमान अलैहिस्सलाम निगरानी करे पियो। जिन्ननि जे हथां कम तमीराती हले पियो। वाक़ियो कुरान मजीद जो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र करे असां क़ज़ैना अलैहिल मौत, सुलेमान अलैहिस्सलाम जो मामलो, उन जे विछोड़े जो, उन जे इंतकाल जो, मौत जो उते असां लिखी छॾियो आहे। वरी इन कुरान मजीद जे अंदर रसूल करीम जे बारे में कुछ मुशरिकन ॻाल्हियूं हलाइण शुरू करे छॾियूं। मके जे अंदर माज़ी जी तारीख़ खे साम्हूं रखंदे मुशरिकन ये ॻाल्हियूं हलायूं। इन खां अॻु में बि पैगंबर गुज़रिया, पैगंबर आया, दावत ॾिनऊं, चंद माण्हू उन दावत खे क़बूल कयूं। पैगंबरनि जे वञण खां पोइ उन्हनि जो मिशन, उन्हनि जी तइलीम, उन्हनि जी शरीयत खे आहिस्ते आहिस्ते माण्हुनि विसारणु शुरू करे छॾियो, माण्हुनि मटाइणु शुरू करे छॾियो। हीउ बि जेकॾहिं दावा थो करे, हीउ बि जेकॾहिं पैगंबर आहे, आहिस्ता आहिस्ता हिन जे वञण खां पोइ हिन जी रिसालत नुबुवत जो सिलसिलो मुनक़ते थी वेंदो। रब्बुल आलमीन जवाब थो ज़िक्र करे, दिफ़ा थो ज़िक्र करे कुरान मजीद जे अंदर ई, वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द अफ़ इन मित फ़हुमुल ख़ालिदून। मोहम्मद मुस्तफ़ा ही अव्हां जे बारे में जो अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि, असां कंहिं बशर जे लाइ हमेशा वारी दुनिया जी ज़िंदगी कोन रखी आहे त दुनिया में हमेशा रहे। अफ़ इन मित फ़हुमुल ख़ालिदून, जेकॾहिं अवी दुनिया छॾे वेंदो त भला ही बाक़ी बचंदा छा? बाक़ी त केर बि कोन बचंदो न। वरी कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कयो, कुल्लु मन अलैहा फ़ान, हर कंहिं जाते फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, मौत जो ज़ाइक़ो हर कंहिंखे चखणो आहे। वरी ॿी जाते अल्लाह रब्बुल आलमीन रसूल किम जा तज़किरा फरमाया, फरमाए इन्नक मय्यितुन व इन्नहुम मय्यितून, अवी बि दुनिया छॾण वारा आहियो, ही बि दुनिया छॾण वारा आहिनि। वरी चौथी जाते सूरह आल इमरान में अल्लाह रब्बुल आलमीन रसूल किम जे विछोड़े जे हवाले सां तज़किरा करे थो, फरमाए वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़ इन मात औ कुतिलन कलबतुम अला आकाबिकुम व मन यनकलिब अला अकिबैहि फलन यदुर्रल्लाह शैया व सयजज़िल्लाहु शाकिरीन। रब्बुल आलमीन फरमाए मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आहे। इन खां अॻु में बि रसूल आया, दुनिया मां गुज़री चुका। अफ़ इन मात, जेकॾहिं ही पैगंबर सगोरो बि आम हालतनि में दुनिया मां हलियो वञे, फरमाई अफ़ इमात औ कुतिलन कलबतुम अला आकाबिकुम, या शहादत जी सूरत में हलियो वञे, छा तव्हां दीन खे छॾे ॾींदो? पैगंबर जे वञण खां पोइ तव्हां दीन तां फिरी वेंदो? रब थो फरमाए वमन यनकलिब अला अकिबैहि, यादि रखो जेको बि दीन खे छॾींदो, दीन तां फिरंदो, रब जो नुक़सान नथो करे सघे। फलन यदुर्रल्लाह शैया, अल्लाह खे ज़रे जो बि उहो नुक़सान कोन पहुचाईंदो। व सयजज़िल्लाहु शाकिरीन, अल्लाह बदिलो ॾींदो शुक्र करण वारनि खे। हाणे रसूल एकम जा अलविदाई मामला, सरकारी निसाब हुजे, प्राइवेट निसाब हुजे, सीरत जा किताब पढ़ो। रसूल एकम जी उम्र मुबारक, जमार मुबारक केतिरी आहे? जैसे 63 साल रसूल एकम जी उम्र मुबारक आहे। नुबुवत कॾहिं मिली? 40 सालनि खां पोइ नुबुवत मिली आहे। नुबुवत मिलण खां पोइ मक्का में केतिरा साल रहिया? 13 साल मके जे अंदरि रहिया। रसूल करीम 53 सालनि खां पोइ हिजरत करे थो मके मञा, ऐं 10 साल वधीक रसूल एकम मदीने में यसरिब में रहे थो। रसूल एकम जी कुल उम्र मुबारक केतिरी थई? 63 साल उम्र मुबारक थी आहे। रसूल एकम जा अलविदाई मामला इशारतन ज़िक्र कंदा हलूं। हर हदीस जो किताब तव्हां पढ़ो, बुखारी शरीफ पढ़ो, उनमें तव्हांखे चैप्टर मिलंदो बाबु हज्जतुल विदा, रसूल एकम जो अलविदाई हज आहे। सरकारी सिलेबस में, सीरत जे किताबनि में किताब तव्हांखे मिली वञे, तव्हां पढ़ी वठो रसूल एकम जो अलविदाई हज। जे रसूल एकम घणा हज कया? साईं हिकिड़ो हज रसूल एकम कयो आहे। पहिरियों जेको हज फर्ज़ थियो पहिरें साल 9 हिजरी में रसूल एकम कोन विया। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु जी इमारत में, उनजी क़यादत में सहाबा कराम हज कनि था। 10 हिजरी थी, रसूल एकम हज जे लाइ तैयारी कई। सहाबा में जोश और खरोश आहे। 1 लख खां मथे जी तइदाद जेके हाजी सगोरा रसूल एकम सां गॾु निकिता आहिनि हज करण जे हवाले सां। हजतुल विदा जे मौके ते ऐं इन्हनि ॾींहंनि में रसूल करीम ससम माज़ रज़ियल्लाहु तआला खे यमन थो मोकिले। माज़ ही हिदायतूं, नसीहतूं, पारतूं ऐं इन शरीयत जे मामलात खे ॾिसी वटि अलाए मिली सघूं अलाए न।
पारपता शुरू थी आहे, निशानियूं शुरू थियूं, आसार शुरू थी चुका आहिनि। रसूल एकम हजतुल विदा जे मौक़े ते 1 लख खां मथे जी तइदाद में सहाबा कराम सां मुखातिब आहिनि। हदीस जे किताब सही मुस्लिम शरीफ जी इबारत पढ़ूं था, उन हदीस जे खोड़ किताबनि में वाक़ियो मौजूद आहे। रसूल करीम मुखातिब थिया, फरमाए व अंतुम तुसअलून अन्नी फमा अंतुम काइलून, मुंहिंजा साथियो, मुंहिंजा शागिर्दो, मुंहिंजा सहाबा, अव्हां खां मुंहिंजे बारे में सुवाल थींदो, छा मां अल्लाह जो दीन तव्हां ताईं पहुचायो आहे? केरु पियो चए मोहम्मद मुस्तफ़ा सम, जंहिं न ॾींहं खे ॾिठो, न राति खे ॾिठो, न पंहिंजनि खे ॾिठई, न परावनि खे ॾिठई। घर में बि आहे तॾहिं दीन पहुचाईंदो रहियो, ॿाहिरि आहे तॾहिं बि दीन पहुचाईंदो रहियो, कचहरी जे ऐं हुजूम जे अंदरि आहिनि तॾहिं बि दीन पहुचाईंदा रहिया, तन्हाई जे अंदरि आहिनि, हिकिड़ो साथी गॾु आहे उनखे बि हिदायत ॾींदा रहिया। उठ ते सुवार आहिनि, गॾह ते सुवार आहिनि, खच्चर ते सुवार आहिनि, घोड़े ते सुवार आहिनि, उन हालत में बि दीन पहुचाईंदा रहिया, पत्थर लॻंदा रहिया, दुआऊं ॾींदा रहिया। तन्हाई जे अंदरि काबतुल्लाह में वञी इबादतूं कंदा हुजनि, माण्हू उठ जूं ओजरूं उछलाईंदा हुजनि कंहिं ते मोहम्मद मुस्तफ़ा ते। इहे तकलीफ़ूं जिस्मानी बि आयूं, ज़हनी बि आयूं, माली तौर ते बि आयूं, रिश्तनि जूं तकलीफ़ूं बि आयूं। रसूल खे पुछिया करे थो, हेॾो अरसो, हेॾो ज़मानो, भला ॿुधायो मां दीन तव्हां ताईं पहुचायो? 1 लख खां मथे सहाबा कराम जवाब ॾियनि था, अदयत नसहत बल्लगत मोहम्मद मुस्तफ़ा, अवां सिर्फ़ दीन पहुचायो कोन्हे बल्कि दीन कामिल जेको हक़ हुयो न, मुकम्मल पाए तकमील ते तव्हां पहुचायो आहे। रसूल कमी शहादत वारी आंगुर, हिन आंगुर के फ़क़ाल बिइस्बि सबाबत यरफ़उहा इला समा व यनकुतुहा इला नास, हिन आंगुर के रसूल कम इशारो करे थो आसमान ॾांहुं, वरी वयनकुतुहा इला नास, वरी साम्हूं मजमे ॾांहुं इशारो करे थो, अल्लाहुम्मा शहद, अल्लाहुम्मा शहद, अल्लाहुम्मा शहद, अल्लाह तूं गवाह रहिजां, तुंहिंजा बाना गवाही ॾियनि पिया त तुंहिंजे पैगंबर इहो दीन पहुचाए छॾियो आहे। उन खां पोइ रसूल खां फरमायो, तव्हां मूंखां पुछा कयो, खुज़ू अन्नी मनासिककुम, दीन जा तौर तरीक़ा, हज जा अहकाम मसाइल तव्हां मूंखां पुछा कयो, तव्हां सुवाल कंदा कयो, तव्हांजो को मसलो हुजे, को मुझारो हुजे, केरु पियो चए मोहम्मद मुस्तफ़ा, तव्हां पुछो, फ़इन्नी ला अदरी लअल्ली ला अहज्जु बअद हज्जती हाज़ी, से मुस्लिम शरीफ जा लफ़्ज़। फरमायो रसूल कम, इन जे करे तव्हां हज जा अहकाम मसाइल सिखी वठो, थी सघे थो मूंखे ख़बर कोन्हे का ऐं अॻे साल वरी तव्हां सां हज करे सघां या न, वरी पाण हिते मिलूं न मिलूं। अलविदाई इशारा उतां ज़ाहिर थी आहे। इन मौक़े ते हिकिड़ी आयत नाज़िल थिए थी जंहिंखे अलविदाई आयत बि चइबो आहे। सूरह माइदा जे अंदरि वरज़ीतु लकुमुल इस्लाम दीना, इन मौक़े ते अलविदाई हिकिड़ी सूरत नाज़िल थींदी आहे, नंढड़ी सूरत आहे, घणनि ई दोस्तनि खे यादि हूंदी, इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्हु वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिक वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। अलविदाई मामला इतां शुरू थिया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र जे आख़िरी तारीख़ूं आहिनि। को सहाबी 27 सफ़र ते मुलाक़ात करे, को सहाबी 28 सफ़र ते मुलाक़ात करे, को सहाबी 29 सफ़र ते मुलाक़ात करे। रसूल करीम सां मुलाक़ातूं थियूं, हर सहाबी पंहिंजे पंहिंजे तौर ते उहो वाक़िया ज़िक्र करे। सफ़र जे महीने जे अंदरि रसूल करीम ओहद जे शुहदा जे लाइ, ओहद जी जंग कॾहिं थी 3 हिजरी में, ऐं हीउ वाक़ियो कॾहिं आहे 11 हिजरी जे शुरूआत में। तक़रीबन 7 साल खां पोइ वरी अज़मत, वरी प्रोटोकॉल, एतिरो प्रोटोकॉल जो ओहद जी जंग जा शुहदा आहिनि। पर रब्बुल आलमीन हुकुम ॾे थो मोहम्मद मुस्तफ़ा खे, इन्हनि जी दुआ जे लाइ तूं उते वञ ऐं इस्तिग़फ़ार कर। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो ॿियो हुकुम आयो, बकी कब्रिस्तान जे अंदरि जेके मदफून आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा, अव्हां वञो उते, अव्हां उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरो। केॾा ख़ुशि नसीब आहिनि जेके बकी कब्रिस्तान में मदफून आहिनि, जंहिंजे लाइ रब हुकुम पियो ॾे, मोहम्मद मुस्तफ़ा अचे पियो उन्हनि जी इस्तिग़फ़ार जे लाइ, मग़फ़िरत जे लाइ। वरी चवे कंहिंखे पियो, हजी जो किताब मुस्नद अहमद आहे, हजी जो किताब मजमू ज़वाइद आहे, किताब अलामात नुबुवा आहे। अहिड़े तरीक़े सां सीरत जे मुख़्तलिफ़ मुहद्दिसीन, सीरत निगार इन वाक़े खे ज़िक्र कयो। अबू मुवैहबा सहाबी जो नालो आहे। रसूल कम इन अबू मुवैहबा खे चवनि था, या अबा मुवैहबा इन्नी कद उमिरतु अन
अस्तगफिर लि अहलिल बकी फंतलिक मई। अबू मुइबा रब जे तरफां हुकुम थियो आहे बकी कब्रिस्तान में जेके मदफून आहिनि उन्हनि जी दुआ इस्तगफार जे लाइ आऊं वञा हुते। अबू मुइबा मूंसां गॾु हल। केॾो ख़ुशि नसीब वरी अबू मुइबा आहे। मोहबतूं ॾिसो, तव्हां तोरे न सघंदो, मापे न सघंदो, मिसाल न ॾेई सघंदो त सहाबा कराम जेके रसूल अकरम जो पाणी वुज़ू जो हेठि किरण न ॾींदा हुजनि, उहो पाणी पंहिंजे चेहरनि ते मलंदा हुजनि, रसूल अकरम जे पघर मुबारक खे शीशी में बंदि कंदा हुजनि। चए दुनिया जी का ख़ुशबू रसूल अकरम जे पघर जो मुक़ाबिलो नथी करे सघे। रसूल अकरम जे इशारे खे नोट कंदा हुजनि, रसूल अकरम जे ॻाल्हाइण खे नोट कंदा हुजनि, रसूल अकरम जे खाइण पीअण खे नोट कंदा हुजनि। हाणे इन मौक़े ते अबू मुइबा रसूल अकरम सां गॾु विया आहिनि। रसूल करीम सां गॾु जेमहिल बकी कब्रिस्तान ते पहुता, उते सलाम कयो रसूल अकरम, दुआए इस्तगफार कई रसूल अकरम। हाणे उतां वापसी अचनि पिया त अबू मुइबा सां ॻाल्हि ॿोल कई अथनि। अबू मुइबा सां कहिड़ी ॻाल्हि ॿोल कयूं? अबू मुइबा इन्नी कद ओती तो मफातिह खज़ाइन दुनिया वल थी आहे, मूंखे ऑफर थी आहे। कहिड़ी ऑफर थी आहे? कहिड़ी आश थी आहे? आश आहे जो दुनिया जा खज़ाना, खज़ाननि जूं चाबियूं मूंखे मिलनि पियूं। वल खुल्द फीहा, हदीस जो किताब मुस्नद अहमद अबू मुइबा जे हवाले सां रिवायत, वल खुल्द फीहा, जेसी ताईं दुनिया हुजे एसी ताईं मां रहां। सुमल जन्नत, पोइ अल्लाह जी ज़ियारत थिए, जन्नत मिले। हिकिड़ी आश इहा आहे, हिकिड़ी ऑफर इहा आहे। ऐं इन सां गॾोगॾु ॿी ऑफर छा आहे? अल्लाह जे हुकुम खे क़बूल करे वठां ऐं जन्नत मिले, अल्लाह जी ज़ियारत थिए। अबू मुइबा तुंहिंजो छा ख्याल आहे? अॼु दुनिया में मुहावरा ॾींदा आहियूं, पंहिंजी सिंधी ॿोली में, उर्दू में, लिटरेचर में, अदब में हिकिड़ो मुहावरो इस्तेमालु थींदो आहे, साईं मुंहिंजी उमिरि फलाणे खे लॻे। इहे मोहबतूं के भलियूं के ढिलियूं तव्हां ऐं मापियो वेठा आहियूं। हिते सहाबा जूं मोहबतूं आहिनि जेके जानियूं कुर्बान करण वारा हूंदा हुआ। हर शइ बाद में आहे, मोहम्मद मुस्लिम जी मोहबत पहिरीं आहे। हाणे उहो अबू मुइबा छा थो चए? उहो ईअं कोन थो चए त अल्लाह जी ज़ियारत ऐं जन्नत, बल्कि उहो ई अंदाज़, उहो ई मुहावरो, उहो ई ॻाल्हि। रसूल अकरम फखुद मफातिह खज़ाइन दुनिया वल खुल्द फीहा, दुनिया वारे ऑप्शन खे क़बूल कयो। दुनिया में जेसी ताईं दुनिया आहे एसी ताईं अमी हुजो। ॿिए पेराए में इहा ॻाल्हि थिए, यानी घटि में घटि असीं जो आहियूं त तव्हां हुजो। रसूल अकरम फरमाईंदा ला ला वल्लाह या अबा मुइबा, न न अल्लाह जो कसम अबू मुइबा न, लक़द इख्तरतु लिका रब्बी सुम्मल जन्नत, ऐं दुनिया वारे ऑप्शन खे क़बूल पियो कयां, अल्लाह जी ज़ियारत थिए ऐं जन्नत मिले। रसूल करीम ससम घर पहुता आहिनि। रसूल करीम खे पहिरीं तकलीफ़ थई, अक़ीदनि जी इस्लाह कंदा हलो। पैगंबर सगोरा बीमार थिया, दुआऊं घुरंदा रहिया अल्लाह रब्बुल आलमीन खां। वइज़ा मरिज़तु फहुव यशफीन, क़ुरान मजीद में इहा आयत तव्हां पढ़ो था। इब्राहिम अलैहिस्सलाम माण्हुनि खे अक़ीदा पियो ॿुधाए, ऐं बीमार थींदो आहियां, शिफ़ा मुंहिंजो रब ॾींदो आहे। अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी जा तज़किरा क़ुरान मजीद में पढ़ो था। सीरत हदीस जे किताबनि में रसूल करीम बीमार थिया, पैगंबर जो बीमार थियण ऐब न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन तो ही जो मामलो समझाए पियो, इख्तियार अल्लाह रब्बुल आलमीन जो आहे। पहिरीं तकलीफ़ रसूल खे कहिड़ी थई? आख़िरी ॾींहंनि में रसूल खे शदीद मथे में सूर थियो, तमामु घणो मथे में सूर थियो। उहो मथे जो सूर रसूल खे एतिरी तकलीफ़ पियो ॾे। हाणे रसूल खे शदीद बुखार शुरू थियो। हालांकि आम ॾींहंनि में बि तव्हां बुखारी शरीफ़ पढ़ो, मुस्लिम शरीफ़ पढ़ो, उन जे अंदरि किताबुल मग़ाज़ी चैप्टर पढ़ो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं आम ॾींहंनि में बुखार ईंदो हो, रसूल करीम पाण चवंदा हुआ त मुंहिंजा साथियो, तव्हां मंझां ॿिनि माण्हुनि खे आख़िरी लेवल जो जेको बुखार ईंदो आहे न, शदीद क़िस्म जो, जे मां मोहम्मद मुस्तफ़ा खे आम ॾींहंनि में जेको बुखार ईंदो आहे न, उहो इन खां बि वधीक ईंदो आहे। हाणे बुखार तमामु घणो वधी वियो आहे, एतिरो वधी वियो जो रसूल कमज़ोरी जी हालत में आहिनि। टीं तकलीफ़ रसूल खे कहिड़ी मिली आहे? टीं आहे छो पिया आंड्रा कटजनि? तकलीफ़ कहिड़ी? इन तकलीफ़ जो सबब रसूल खे ॿुधाइनि पिया। हदीस जो किताब बुखारी शरीफ़ किताबुल मग़ाज़ी जे अंदरि पूरो चैप्टर तव्हांखे मिली वञे। आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे मुख़ातिब थियनि था मोहम्मद मुस्तफ़ा सम, मा ज़ाल अजिदु अलम तआमिल लज़ी अकलतु बिख़ैबर। आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा हू ख़ैबर वारी जंग वारनि ॾींहंनि में, उन साल में जेको यहूदियुनि दावत ॾिनी ऐं उन्हनि मुनाफ़िक़त सां, उन्हनि धोखे सां शदीद किस्म जो ज़हर खाधे में मिलायो। आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन जो रद्द अमल, उन जो रिएक्शन वरी वधियो आहे। हाणे त मुंहिंजा आंड्रा कटजनि पिया। 7 हिजरी में ख़ैबर वारो इहो वाक़ियो आहे। रसूल अकरम 11 हिजरी जी शुरूआत में वरी तकलीफ़ वधी वई आहे। हिकु हफ़्तो अॻु में चंद इख़्तिसार जे तौर ते ॻाल्हियूं कयूं पिया।
उन खां पोइ तव्हां तफ़सीली ऐं ख़ुसूसी खिताब ॿुधंदो। सिर्फ़ु इशारो इहो त दुनिया जूं मोहबतूं, दुनिया जा शख़्स, दुनिया जूं कहाणियूं, किसा, वाक़िया कूड़ा सचा भला ढिला, पर आऊं अवी मोहम्मद मुस्तफ़ा सां पंहिंजी जान खां वधीक मोहबत कयूं था। ज़िंदगियूं गुज़रियूं, ख़बर पई रसूल अकरम जो विछोड़ो कीअं थियो। ज़िंदगियूं गुज़रियूं त अलविदाई नसीहतूं छा थींदियूं आहिनि। ज़िंदगियूं गुज़रियूं, वसियतूं पारतूं उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे हिदायतूं कहिड़ियूं हूं। रसूल अकरम पंहिंजे अहल बैत सां कीअं पे ॾींहं राति गुज़ारिया। रसूल अकरम पंहिंजे सहाबा सां कहिड़ियूं मोहबतूं पे कयूं, कंहिं कंहिं जूं पारतूं, केॾी महिल अहल बैत जी पारत, केॾी महिल सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी पारत आहे, केॾी महिल रसूल करीम औरतनि जे बारे में पारतूं पिया कनि, यतीमनि जे बारे में पारतूं पिया कनि, नमाज जे बारे में पारतूं पिया कनि, गैर मुस्लिमनि जे बारे में पारतूं पिया कनि। रसूल अकरम फरमाईंदा जीअं आऊं गैर मुस्लिमनि जी महिमान नवाज़ी पियो कयां, मेज़बानी पियो कयां, मुंहिंजे वञण खां पोइ बि उन्हनि गैर मुस्लिमनि जी पारतूं अथव। हिकिड़ा तफ़सीली उनवान आहिनि जेके इशारतनि ज़िक्र कंदा पिया हलूं। ज़िंदगी में ॼाणो था जंहिंमें ॾेती लेती मामला तय कयो था, उन ॿोलियुनि में जेकॾहिं पढ़ण जी सघ आहे, हिकिड़े चकर रसूल अकरम जी ज़िंदगी जे बारे में जेके सीरत चइजे, किथां बि किताब मिलेव, कहिड़ी बि ॿोली जे अंदरि किताब मिलेव, पढ़ण जी सघ आहे त पढ़ो, ॾिसो मोहम्मद मुस्तफ़ा रसूल अकरम जूं दीगर अज़वाज मुतहरात हुयूं। रसूल करीम इंसाफ़ वारा हा। मखलूक में रसूल अकरम खां वधीक इंसाफ़ करण वारो केरु कोन आयो। मखलूक में रसूल अकरम खां वधीक मुत्तकी परहेज़गार केरु कोन आयो। मखलूक में रसूल अकरम खां वधीक इल्म वारो केरु कोन आयो। इन्नी अतकाकुम लिल्लाह इन्नी अख्शाकुम इन्नी आलमु, आऊं वधीक तव्हां मां ॼाणा थो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण जंहिंखे हिदायत ॾे, इल्म ॾे, सेखारे। अल्लाह से फरमाए मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान। ॿी जाइ ते फरमाए ववजदक ज़ालन फहदा। रब्बुल आलमीन बराह रास्त इल्म ॾींदो हुजे, ज़मानतूं अल्लाह जे तरफ़ां हुजनि। रसूल अकरम पुछा था कनि अॼु कंहिंजी वारी आहे, कहिड़ी घरवारी जे घर आहियां। इस्तिबताअन लियौम आइशा, बुखारी शरीफ़ जी रिवायत। हिकु हफ़्तो अॻु में बार बार जेको पुछा पिया कनि, चाहत जो इज़हार पिया कनि, आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी वारी कॾहिं ईंदी। बिल इत्तिफ़ाक़ अहले बैत ऐं सहाबा कराम रसूल अकरम जी इन ख़्वाहिश खे, चाहत खे मद्देनज़र रखंदे रसूल अकरम खे हज़रत आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे हुजरे में मुंतक़िल कयूं ऐं सभिनी घर वारनि रसूल अकरम जी चाहत खे ॾिसंदे तमामु वारियूं पंहिंजूं जेके हुयूं उहे मनसूख़ करे छॾियूं। हिकु हफ़्तो रसूल करीम हज़रत आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे हुजरे में जेको रोज़े रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जेके ज़ियारतूं करे आया, ख़ुशि नसीब आयो। मूंखे वहां अल्लाह रब्बुल आलमीन बार बार ज़ियारतूं नसीब कंदो रहे। अंदाज़ो लॻायो रसूल अकरम उते पहुता आहिनि हिकु हफ़्तो अॻु में। हाणे रसूल करीम ख़मीस जो ॾींहुं थियो आहे, मग़रिब जी निमाज़ आहे। उम्मे फज़ल बिन्तिल हारिस सहाबी आहे, उहा ज़िक्र करे थी। हाणे उहा ज़िक्र करे थी त असां रसूल अकरम जे पोयां समेत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़रउ फिल मग़रिब व बिल मुरसलात उर्फा व कान आखिरु शैइन सल्ला सुम्म लम युसल्लि बादहा। रसूल अकरम जे पोयां मग़रिब जी नमाज़ पढ़ी सी जमात में। रसूल अकरम सूरह मुरसलात तिलावत कई आहे। उहा मग़रिब जी नमाज़ रसूल अकरम जेका पढ़ाई, उहा रसूल अकरम जी आख़िरी नमाज़ हुई जमात में जेका रसूल अकरम पढ़ाई। इशा जो टाइम थियो, ख़मीस जो ॾींहुं आहे, 8 रबिउल अव्वल आहे। जमात पहुची चुकी आहे, आज़ान थी चुकी। हाणे बिलाल रज़ियल्लाहु तआला रसूल अकरम जे उन हुजरे जे ॿाहिरां इंतज़ार में आहिनि, जमात इंतज़ार में आहे। रसूल अकरम जी तबियत कीअं आहे, रसूल अकरम जी कैफ़ियत कीअं आहे, हदीस था पढ़ूं बुखारी शरीफ़ में, मुस्लिम शरीफ़ में। सालिम बिन उबैद ज़िक्र करे थो वक़द उग़मिया अला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल अकरम ते गशी तारी आहे, रसूल अकरम जी कैफ़ियत बेहोशी वारी आहे, थोड़ी बेहतरी थिए थी, वॾी कोशिश कनि था रसूल अकरम। ऐं हिकिड़ो जुमिलो थो निकिरे, नमाज जो छा थियो, माण्हू नमाज पढ़ी, नमाज जो छा थियो, माण्हू नमाज पढ़ी, जमात इंतज़ार में आई, सहाबा कराम आहिनि। दुनियावी के मुरीद या शागिर्द या वर्कर कोन आहिनि, ही मोहम्मद मुस्तफ़ा जा वर्कर आहिनि। जे बगैर न नमाज पढ़नि हा, न नमाज पढ़े बगैर वञनि हा। या त मोहम्मद मुस्तफ़ा सम अचे या रसूल अकरम जो हुकुम अचे, वक़्तु वधंदो पियो वञे, रसूल अकरम ते वरी साॻी कैफ़ियत तारी थी वई आहे, को जवाब वरंदी कोन मिली। 3 चकर रसूल अकरम जी इहा कैफ़ियत आहे, कुझु बेहतरी थी, वॾी कोशिश खां पोइ रसूल अकरम फरमायो मुरू बिलालन फलयुअज़्ज़िन व मुरू अबा बकरिन फलयुसल्लि बिन्नास। अहिड़ो मंज़र सहाबा कराम न ॾिठो, ज़िंदगियूं गुज़रियूं। अॼु घर गॾु आहे, रसूल अकरम हिकिड़ो क़दम मुबारक जेकर अंदरि कनि त मस्जिद नबवी में आहे, ऐं ॿियो
कदम मुबारक रसूल अकरम जो हज़रत आयशा हज़रत जे हुजरे में एतिरो फ़ासिलो आहे, बावजूद कोशिश जे अची न पिया सघनि। आख़िरकार हुकुम ॾिनो त बिलाल खे चओ तकबीर चवे ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे चओ त माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए। हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा फौरन चवे थी मुंहिंजे बाबा जे लाइ एॾो वॾो हुकुम नमाज जो इमामत जो वॾो फज़ल हुयो न, वॾो एज़ाज़ हुयो रसूल अकरम जे मुसले ते। इहो मंज़र इहो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूल अकरम जे मुसले ते रसूल अकरम जी ज़िंदगी मुबारका में माण्हुनि खे इमामत कराई ऐं रसूल अकरम जे हुकुम जे मुताबिक़ कराई। पसे मंज़र छा हो, छो कराई, छा जे लाइ कराइणी पइजी वई नमाज़ जी इमामत? हज़रत आयशा चयो बाबा मुंहिंजे जे लाइ इहो हुकुम न ॾियो। रसूल अकरम फरमायो यूसुफ अलैहिस्सलाम जे दौर में जीअं औरतूं साड़ पियूं कनि त किथे साड़ त कोन पिया कयो, हालांकि ही त धीउ हुई, उहा पंहिंजे बाबा जे मुतलिक़ एज़ाज़ में साड़ कीअं कंदी? हिन चयो त मोहम्मद मुस्लिम आऊं पंहिंजे बाबा खे ॼाणा थी, ख़बर आहे दिलि जो कमज़ोर आहे, नाज़ुक मिज़ाज आहे, हिसास तबियत जो आहे, हू अहिड़ी हालत में नमाज़ पढ़ाए कीअं सघंदो? अमीं बि थोरो सोचो इन कैफ़ियत में सहाबा किराम नमाज़ पढ़ी कीअं हूंदी? पर अल्लाह जो हुकुम हुयो, हिन रसूल अकरम जो हुकुम हुयो 8 रबीउल अव्वल इशा जी नमाज़, 9 रबीउल अव्वल, 10 रबीउल अव्वल, 11 रबीउल अव्वल, 12 रबीउल अव्वल जी फजर जी नमाज़, यानी 8 रबीउल अव्वल जी इशा जी नमाज़, 12 रबीउल अव्वल जी फजर जी नमाज़ ऐं 3 ॾींहंनि जूं 5 नमाज़ूं, 17 नमाज़ूं टोटल थियंदियूं रसूल अकरम जे हुकुम जे मुताबिक़ अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पढ़ायूं। बुखारी शरीफ जे अंदर रिवायत इहा भाई हिकिड़ो ॾींहुं अॻु में रसूल अकरम सहाबा कराम जे उन सहारे फज़ल बिन अब्बास आहे, ॿियो सहाबी आहे हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे, रसूल अकरम पता हज़रत अबू बकर सिद्दीक़ रसूल अकरम अॻिते वधिया आहिनि, हज़रत अबू बकर इक़्तिदा कई आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी, वरी हज़रत अबू बकर जी इक़्तिदा में सहाबा कराम नमाज़ पढ़ी आहे। हाणे रसूल करीम 12 शरीफ में बाहे नमाज फजर हली रही है। कद कशफ सित्र हुजरत आयशा, आयशा रज़ियल्लाहु अन्हा जे उन कमरे जो दरवाज़ो खोलियो, उनजो पर्दो हटायो के मोहम्मद मुस्तफ़ा हाणे मस्जिद नबवी में दाख़िल थियण लगा। नमाज हली रही, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु नमाज पढ़ाए रहिया आहिनि। हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी इहा जुरत ऐं मजाल कोन्हे जो मोहम्मद मुस्लिम जी अचण थिए ऐं अबू बकर मुसले ते हुजे। हदीस लफ़्ज़ नोट कंदा हलो, फनकस अबू बकर अला अक़िबैहि, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजा पेर पोइते हटाया जो अॼु मोहम्मद मुस्तफ़ा सम पियो अचे। जेके करीब हुयो असीं नमाज टोड़ियूं ऐं रसूल अकरम ना ड्रोड़ कयूं जो मोहम्मद मुस्तफ़ा अॼु अचनि पिया मस्जिद, अॼु दाख़िल थियनि पिया। पर रसूल अकरम इशारो कंदे फतबस्सम यज़हकु, रसूल अकरम मुस्कुराए बि रहिया आहिनि, ख़ुशि बि थी रहिया आहिनि। तबस्सुम जा बि लफ़्ज़, यज़हकु जा बि लफ़्ज़, ख़ुशि बि थी रहिया आहिनि, मुस्कुराए बि रहिया आहिनि ऐं इशारो कंदे फरमाइनि था अन अतिमु सलातकुम, नमाज़ तव्हां पंहिंजी पूरी कयो। रसूल अकरम कद अर्ख़ सित्र, रसूल अकरम उन पर्दे खे वरी ॾेई छॾियो ऐं रसूल अकरम अंदरि दाख़िल थी विया। अंदरि रसूल अकरम हलिया विया मस्जिद जे अंदरि, उन नमाज़ या सफ़ में कोन पहुता। तबियत में कुझु बहितरी हुई, ॾींहुं चढ़ियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु मदीने खां थोरो पर बिरो कंहिं कम सांगे वियो। हाणे जीअं जीअं ॾींहुं वधियो आहे, पहिरीं त तबियत जी बहितरी बि थी पए, पर अल्लाह जा फ़ैसिला आहिनि, अल्लाह जो अमर ग़ालिब आहे। हिकिड़े नुक़्ते जी ॻाल्हि यादि रखंदा हलो, पैगंबर खे अल्लाह रब्बुल आलमीन ऑफर ॾिए थो, इख़्तियार ऐं रिज़ा पुछा थो करे, जेकॾहिं वधीक बि तव्हीं दुनिया में रहण चाहियो तव्हांखे रहायूं। जीअं आऊं मुस्नद अहमद जी बि रिवायत पढ़ी, हदीस जे ॿियनि किताबनि में खोड़ रिवायतूं मिलंदियूं। इहो पैगंबर जो मक़ाम आहे, इहो ॿिए कंहिंजो कोन्हे को। पर रसूल अकरम चवंदा आऊं दुनिया खे छा कंदुसि, दुनिया जी कहिड़ी हैसियत आहे? माली व दुनिया मां अना व दुनिया कराकिबिन इस्तज़ल्ल तहत शजरतिन सुम्म राह। रसूल अकरम फरमाईंदा मुंहिंजो मिसाल दुनिया सां एतिरो ई आहे जीअं मुसाफ़िर सफ़र ते हुजे, कंहिं वण जे हेठां वेहे, कुझु साही करे ऐं पोइ हलियो वञे न। मां मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात में, मुंहिंजी तबियत में, मुंहिंजे मिज़ाज में इन दुनिया जी का हैसियत कोन्हे। ॾींहुं जेॾीमहिल चढ़ण लॻो ॿोलियुनि में, पंहिंजे सिंधी में, उर्दू में या दीगर ॿोलियुनि में ऐं लफ़्ज़ ॿुधंदा आहियो सकरात। असां तज़किरा कयासीं हदीस जे किताब में तव्हांखे चैप्टर जा चैप्टर मिलंदा, बाब मिलंदा ऐं वरी तव्हां सीरत जा किताब पढ़ो, कंहिं बि मकतब फ़िक्र जा किताब पढ़ो, कंहिं बि ॿोली में पढ़ो, तव्हांखे उते पूरा टाइटल मिलंदा, उनवान मिलंदा, तफ़सील पूरी मिली वेंदी। रसूल करीम साहब बार बार ज़बान ते जुमला पिया आणनि, ला इलाहा इल्लल्लाह इन्न लिल मौत सकरात, अल्लाह खां सवा को मुश्किल कुशा कोन्हे, अल्लाह खां सवा को माबूद कोन्हे, यकीनन मौत जी वफ़ात जी सख़्ती थिए थी। रब्बे इन्नी
अला सकरातिल मौत, परवरदिगार हिन कैफियत हिन मंजर में मुझी मदद फरमा। तबियत वधंदी वई, कमजोरी भी वधंदी पई वने। सैयदा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिक्र करे थी, बुखारी शरीफ जी रिवायत है, रसूल अकरम आम तौर ते पाण ते दम कंदा हा, खास तौर ते सूरह फलक ऐं सूरह नास पढ़ी पंहिंजे उन जिस्म ते पंहिंजे चेहरे ते हथ फेरींदा हा। पर हेड़ी कमजोरी जे अंदर हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला चवे थी, मां उहे सूरतूं पढ़ियूं, रसूल अकरम जो हथ रसूल अकरम जे जिस्म ते फेरम पे, रजा अम बिबरकतिहा, उन बरकत ख़ातिर, उन शिफा ख़ातिर के अल्लाह रब्बुल आलमीन को तबियत में बेहतरी आणे। उते हिकिड़ो सहाबी थो अचे अब्दुर्रहमान, जो हज़रत आयशा रज़ियल्लाहु जो भाउ आहे, मिसवाक पियो करे, दंदण पियो करे, हेॾा मोहम्मद मुस्लिम पाक साफ़ शफीफ निफ़ासत वारा, एॾी निफ़ासत वारा जो रसूल अकरम पंहिंजी आंगुर मुबारक ज़बान मुबारक ते हणनि। हज़रत अली रज़ियल्लाहु खे तकलीफ़ आहे, हज़रत अली मुश्किल में आहे, हज़रत अली रज़ियल्लाहु खे उहा तकलीफ़ पहुती। रसूल अकरम आंगुर मुबारक पंहिंजे हज़रत अली रज़ियल्लाहु जे अख ते घुमाए, अल्लाह रब्बुल आलमीन मौज़ाना तौर ते शिफ़ा ॾे। मौज़ो अल्लाह जो इख्तियार हूंदो आहे, जॾहिं चाहे जहिड़े पैगंबर जे हवाले सां ज़िक्र करे छॾे, वमा कान लिरसूलिन अन यअतिय बिआयतिन इल्ला बिइज़्निल्लाह, अल्लाह जो इख्तियार आहे, अल्लाह जी इजाज़त ऐं अमर सां मामलो थिए थो। हाणे रसूल अकरम उन ॾंदण न ॾिसनि पिया, ज़बान सां चवण जी उन कैफ़ियत में कोन आहिनि। हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला मामलो सम्झी विया। रसूल अकरम हज़रत आयशा जी झोली में आहिनि, हज़रत आयशा जे हुजरे में आहिनि। आख़ुज़ू लक या रसूल अल्लाह, रसूल अकरम ॾंदण घुर्जे। हज़रत आयशा फरमाई थी, आऊं उहो ॾंदण चॿाड़े करे रसूल अकरम जे वात मुबारक जे अंदरि उन सफ़ाई जे मामले में जेको अॻे ई साफ़ आहे, जेको अॻे ई साफ़ हो शिफ़ाफ़ लुआ मुबारक आहे, रसूल अकरम जी उन ख़्वाहिश खे जो रसूल अकरम खे तमामु घणी मोहबत हूंदी। हाणे हिते सैयदा निसाए अहलिल जन्नत धी पहुचे थी, जन्नत में औरतन जी सैयदा है। रसूल के महफिल में चवंदा, फातिमा तो बिज़अतुम मिन्नी, हो दुनिया वारो ही फातिमा मुझे जिगर थो। हू हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हु मासूम पोता आहिनि, नंढड़ा आहिनि। रसूल के नाला पाण रखे रज़ियल्लाहु अन्हु डिघियूं कमीसूं पातल अचनि पिया, किथे किरी न पवन। मंज़र ऐं हदीसूं कैफ़ियतूं पढ़ो त हज़रत हसन हज़रत हुसैन जी दिलि ते उहे मंज़र छा हूंदा, उहो विछोड़ो छा हूंदो। फातिमा रज़ियल्लाहु अन्हा ॾिसंदे चवे पई, वाह करब अबा, वाह करब अबा, हाय मुंहिंजे बाबा जी तकलीफ़ ॾिसो, मुंहिंजे बाबा जी कैफ़ियत ॾिसो। रसूल अकरम धी खे हौसलो ॾिए थो, तसली ॾिए थो, लैसा अला अबी के करबुन बादल यौम, धी अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजे बाबा ते का तकलीफ़ न ईंदी, अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजे बाबा ते तकलीफ़ न ईंदी। कमज़ोरी वधंदी पई वञे। हज़रत फातिमा रोए पई, हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा, दीगर सहाबा कराम हसन हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा आहिनि। हाणे इन मौक़े ते रसूल अकरम इशारो कयो धी खे वेझो करे कन में रसूल अकरम सरगोशी कई आहे, कन में हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि कई आहे। हालांकि आयशा रज़ियल्लाहु ताला जी झोली में आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा, बुखारी मुस्लिम शरीफ़ जी रिवायतूं आहिनि। कन में हिकिड़ी ॻाल्हि कई, धी पहिरीं रोई रही, वरी थोरी ॿी ॻाल्हि कयूं वेझो करे, धी थोरो मुस्कुराइण लॻी, पर उहो मुस्कुराइण बि कहिड़ो मुस्कुराइण हूंदो। रसूल अकरम जी इन धी खां हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला ने पुछा कई, वफ़ात जे कुझु ॾींहंनि खां पोइ, धी मोहम्मद मुस्तफ़ा तव्हांखे ॿ ॻाल्हियूं कन में चयूं, उन वक़्तु तव्हां रोई रहिया हो, असांजी बि कैफ़ियत इहा हुई, पर वरी तव्हां मुस्कुराइण लॻो, उहे ॻाल्हियूं राज़ जूं कहिड़ियूं तव्हां ॿुधाईंदो? फातिमा रज़ियल्लाहु ताला ने ॿुधाई ॻाल्हि, उहा बि बुखारी मुस्लिम शरीफ़ में रिवायत मौजूदु आहे। चई त मुंहिंजे बाबा चयो त धी अॼु खां पोइ आऊं वञा पियो, हाणे तव्हांजे बाबा ते का तकलीफ़ न ईंदी, अव्हांखे इन हालत में आऊं छॾियो वञा। पोइ वरी वेझो करे चई, धी जन्नत में औरतुनि जी सैयदा आहीं, तूं परेशान न थी, तूं सभ खां पहिरीं मूंसां मिलंदी, तुंहिंजी सभ खां पहिरीं मूंसां मुलाक़ात थींदी। इहे कैफ़ियत, इहे मंज़र रसूल अकरम बार बार जुमिलो पिया चवनि, अल्लाहुम्मा बिर्रफ़ीक़िल आला, अल्लाहुम्मा बिर्रफ़ीक़िल आला, पंहिंजे आला दोस्त ॾांहुं वापसी, उन्हनि आला दोस्त ॾांहुं वापसी। इहे जुमिला चवंदे चवंदे रसूल अकरम जो आवाज़ जेको आहे उहो घटि थींदो वियो, आहिस्ता थींदो वियो, ऐं आख़िरकार रसूल अकरम इहे आख़िरी जुमिला चवंदे दुनिया मां विछोड़ो थियो। इहो जेको विछोड़ो थियणु, इहो 12 रबीउल अव्वल रसूल अकरम जो जेको आख़िरी हुयो, एॾो त ॻरो ऐं एॾो त तकलीफ़ ॾींदड़ सहाबा कराम खे बदर जी जंग जा उहे ज़ख़्म दर्द तकलीफ़ वारा कोन हुया। उहद जूं शहादतूं, तबूक जा मामला, बुखूं काटियूं, पंहिंजनि परावनि जा विछोड़ा थिया।
अलमनाक शहादतूं थियूं, पर हौसला बुलंद हुया जो अल्लाह जो हुकुम आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सम गॾु आहे, उहे मोहबतूं लॻियूं पियनि। अॼु मोहम्मद मुस्तफ़ा जो विछोड़ो आहे। जलीलुल क़दर हिम्मत वारे जुरत वारे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जहिड़े माण्हू जा बि उहे होश पंहिंजी जाइ ते कोन रहिया। एतिरी मोहबत जी इंतिहा। हिन हक़ीक़त खे तस्लीम कीअं कजे, हिन खे मञिजे कीअं, कंध लाए छॾींदुसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह रब्बुल आलमीन जे अमर के तस्लीम करण जी ॻाल्हि कई आहे। उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु अवां इहा ॻाल्हि कई आहे, अवां क़ुरान मजीद न पढ़ियो आहे। हाणे उमर रज़ियल्लाहु ताला जो बयान बुखारी शरीफ़ में, मुस्लिम शरीफ़ में खोड़ रिवायतूं मौजूद ऐं ताबई सईद बिन मुसय्यब बि ज़िक्र करे थो। चई हेॾां हज़रत अबू बकर आयत पढ़णु शुरू कई जो अल्लाह से विछोड़े जो ॿुधायो, अल्लाह से वफ़ा जो ॿुधायो। हज़रत उमर चए थो मुंहिंजे जिस्म में ॾकणी हुई, यानी आयत पियो पढ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। फरमाई वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रसूल। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु जो रसूल आहे, इन खां अॻु में बि रसूल गुज़री चुका। ही जेकॾहिं आम हालत में दुनिया मां वञे या शहादत जी सूरत में वञे, अवां दीन खे छॾे ॾींदो छा? जेको दीन खे छॾींदो अल्लाह जो नुक़सान नथो करे सघे, अल्लाह शुक्र गुज़ार माण्हुनि खे बदिलो ॾींदो। हेॾां आयत पढ़ी अञा बस कोन कई आहे, उमर रज़ियल्लाहु ताला बेहोश थी किरी पियो। एडियूं मोहब्बतूं। फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा हज़रत अनस बिन मालिक के मुखातिब थिए थी। अनस बिन मालिक 10 साल जो मासूम ॿार हो, उम्मे सुलैम छॾे वई आहे ख़िदमत में। 10 साल वधीक ख़िदमत में फैमिली मेंबर जे तौर ते रहिया आहिनि। जॾहिं तदफीन थी बस थी आहे, सूमर जे ॾींहुं विछोड़ो थियो आहे, अरबा जे ॾींहुं रसूल जी तदफीन थी आहे। ॿ ॾींहं सहाबा किराम कहिड़नि कहिड़नि कैफ़ियत में आहे, तदफीन कीअं थिए, गुस्ल जा मामला आहिनि, तजहीज़ जा मामला आहिनि, तकफीन जा मामला आहिनि। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला, हज़रत फज़ल बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला, दीगर अहले बैत, दीगर सहाबा किराम, ये मरहला हदीस जे उन पैराए जे मुताबिक जो पैगंबर जी वफ़ात जिते थींदी आहे, पैगंबर जी तदफीन उते ई थिए थी। इन जे करे हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे हुजरे जे अंदर रसूल करीम जी तदफीन अरबा जे ॾींहुं थी आहे। रसूल करीम जी इन वफ़ात खां पोइ हज़रत फातिमा अनस बिन मालिक खे चयो अताबत अनफुसुकुम अंत सुतुराब अला रसूलिल्लाह ससम। अनस बिन मालिक तव्हांजे दिलनि इहो कीअं बर्दाश्त ऐं गवारा कयो, एॾो हौसलो जो बाबा जी तदफीन करे आयो। सहाबा कराम चवनि था जंहिं ॾींहुं रसूल करीम मदीने पहुता न, ही सहाबा जा जज़्बात ॿुधंदा हलो। अबू सईद खुदरी बि ज़िक्र करे, अनस बिन मालिक बि ज़िक्र करे, हदीस जी किताब सुने तिरमिज़ी जे अंदर बि आहे। पर में फलम्मा कान यौमुल लज़ी दख़ल फ़ीहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ा मिनहा कुल्ल शैइन फलम्मा कान यौमुल लज़ी कुबिज़ फ़ीहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़लम मिनहा कुल्ल शैइन। जंहिं ॾींहुं मोहम्मद मुस्लिम यसरिब पहुता, मदीने पहुता, ईअं सम्झो त रौनकूं ई रौनकूं, रोशनियूं ई रोशनियूं हुयूं असांजे लाइ, असांजी ज़िंदगीअ में, असांजे किरदार में एॾी ताज़गी अची वई। पर जंहिं ॾींहुं रसूल कम जो विछोड़ो थियो, ईअं सम्झो त असांजे लाइ अंधेरे जा अंधेरा छाइजी विया, सभु शयूं बेरौनक थियूं। मुंहिंजा भाइरो, वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। तफ़सीली किताब जो शिदत सां पाण खे इंतज़ार विछोड़ो, अलविदाई नसीहतूं, पारतूं, हिकिड़ा तफ़सीली उनवान आहिनि। हद ताईं न बल्कि अमल जी बुनियाद ते बि कंदासीं। रसूल करीम जी सुन्नत, हदीस, उनजी शरीयत खे तरजीह ॾींदासीं। जेकी कुझु ॿुधायोसीं मूंखे अव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन सोचण, सम्झण, एहसास पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।